नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कैम ख़बर ॾींदा हलूं त हज़रत अली करमला वजह जी शहादत जो ॾियारो निहायत अक़ीदे ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। कराची में मरकज़ी जलूस बरामद थियो आहे। पंजाब हुकूमत हज़रत अली करमला वजह जी शहादत जे मौक़े ते हर क़िस्म जी जलूस ते पाबंदी हणी आहे। हज़रत अली करमला वजह जे ॾियारे जे मौक़े ते पंजाब में इमाम बारगाह ऐं घरनि अंदरि मजलिस जी इजाज़त हूंदी। SOPs मुताबिक़ मजलिस वधि खां वधि 1 कलाक ताईं जारी रखी सघिबी। ॿिए तरफ़ कराची में योम अली जे मरकज़ी जलूस नशरत पार्क खां बरामद थियो। पुलिस हज़रत अली करमला वजह जे ॾियारे जे मौक़े ते मरकज़ी जलूस जी सिक्योरिटी लाइ रस्तनि खे कंटेनर ऐं टैंकर सां सील करे छॾियो। डिस्ट्रिक्ट ईस्ट ऐं साउथ में जलूस जी सिक्योरिटी जे लाइ 2000 खां वधीक पुलिस ऑफिसर ऐं एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त रेंजर्स जी वॾी नफ़री इन खां अलावा मुक़ररु आहे। इतलाउनि मूजिबि कराची पुलिस तरफ़ां जुमे जी राति हज़रत अली करमला वजह जी मरकज़ी जलूस जो सिक्योरिटी लाइ MA जना रोड, प्रीडी स्ट्रीट, तिब्बत सेंटर, निमाश चौरंगी, ट्रिनिटी समेत ॿियनि रस्तनि ऐं घटियुनि खे कंटेनर हणी सील कयो वियो आहे। हज़रत अली करमला वजह जे हवाले सां जुमे जो सुबुह जो 7 वॻे नशरत पार्क में मरकज़ी मजलिस थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो